कोचड़ी मोहम्मद कबीर रिपोर्ट फ्याज अली गोंदल। कोचड़ी मोहम्मद कबीर भरसांगोट बहारो मुला मिडल स्कूल में बरसाती पानी निकाल न थियण खिलाफ ॻोठाणनि रेस वसीम मरी उस्ताद पठान मरी रेस निज़ाकत मरी नदीम नूहे पोटो इंसाफ सुमरो इशफाक मरी बख्शल नूहे पोटो की अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाज़ी कई। जॾहिं त अगवान मीडिया वारनि खे ॿुधायो त ॻोठ मुला बहारो में मिडल स्कूल में गोॾे खां मथे बरसाती पानी बीठो आहे जंहिंजे करे ॿार स्कूल नथा अची सघनि। जॾहिं त असां बार यूसी देहात जे चेयरमैन के चयो आहे अॼु यूसी देहात जे चेयरमैन ॿ मज़दूर मोकिलिया जेके अहिड़ी जदीद दौर में बि बाटलनि ज़रिए स्कूल मां पानी कढनि पिया। ॻोठाणनि वधीक ॿुधायो त बरसाति जो पानी ऐं नालियुनि जो गंदो पानी गॾिजी वियो आहे, पूरे स्कूल में बदबू थी वई आहे। पर अफ़सोस उन ॻाल्हि जो आहे त उस्तादनि आला ऑफिसरनि खे शिकायतूं कयूं आहिनि ऐं वीडियो भरे मोकिलिया आहिनि, पर कंहिं बि एक्शन न खयो, न वरी पानी निकाल थियो। असां डीसी नौशरो अफरोज़ एसी मेहरापुर ऐं एजुकेशन जे आला ऑफिसरनि खे अपील था कयूं त खुदा स्कूल जो जल्द पानी निकाल कराए वञे जीअं ॿार तालीम हासिल करे सघनि। बारोमुला मिडल स्कूल जो कोट 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 बारोमुला मिडल स्कूल जो